चाय मामा अला अला चाय मामा चाय चाय मामा अला चाय मामा चाय अला मामा चाय चाय मामा चाय चाय मामा चाय मामा अला अला चाय मामा डूबू चाय ना चाय मामा अला मामा अला मामा चाय चाय ना चाय मामा अला मामा चाय चाय अला बियो गुलाबी खुश बस मुंह दिखायो थी तू भी दवा ये चुपड़े मोहर दिवा कन बन निकता पिया थी हां पीके लगो पीके बियो खैर रखीला बियो खैर मस्जिद में चोराई थी या ना ए दोस्त जी मस्जिद में चोराई मामा मामा चाय अला हां अरे चाय मामा चाय माफ कर मामा मामा अला ओ मामा मामा ए अला चाय दो मामा कुरानी दो अला अरे फकीर जान छड़ बाबा माफ कर छड़ दा अला मामा 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 ए चाय अला दो अला चाय ना ना चाय मामा चाय ना चाय चाय मामा चाय ना है बाबा चाय 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 मामा अरे चल बितरा चाय मामा चले चाय चाय आवा चला ओ चाय अरे चले अरे चाय मामा चाय दे यही तो चाय ए अरे दो चाय चाय दूर कहीं दे अब तारे लोग के लगे जगह में को भाई का लगे चाय चाय चला आपने एकड़ो ने जान छड़ा ये बात जल्दी खड़ी आओ जल्दी दो साहब वाह का लगे है वो पत्थर खुदा जी का मार पे फकीर ए आगे तेरे पत्थर खड़ी घूमता है हालत है ए दिसमा ए ले तो ए अल्लाह दो हां मिले दे बचाए दे आप एकड़ो दे खुदा जी का मार वजन में है वो बादर है एड़ा तेरे पत्थर खड़ी घूमे तो भाई तो चलो अच्छा परेशान हां है लगी चरियो ए दे बा है के दे मर अरे दो बड़ी पत्थर में बड़ा है ना अरे दो बात तो साफ करे किन जाए मिले ही ना अरे किन्ना आला है छाजा अपने चाय में बोले खा घर छोड़ दा मरो वनी घर तड़ कोन था जा दो या केड़ी दुआ है पत्थर हणी चाय वठो दा या दुआ है पिए किया तो दिसो बस खपी वई चाय मामा 150 असा जो 50 है भी टोड़ो पहुंची चाय 200 रुपया बिल भर भाणे मामा चाय भली अल्लाह हम ले भली तो पैसा असा भरे मोकार वसा जो तो के चाय भली मामा चाय हां भली है ना चाय बीबी अल्लाह मामा चाय अल्लाह दो चाय बीबी छो दो चरियो नथी बी चाय अल्लाह दो खाली खाली हेडे करे ते रख 50 रुपया हाफ बी चाय हरामी मडिया मामा अल्लाह चाय बाबा वने हेडे दिस वरी बियो को वेठो दियो दर्जी दे लियाकत सुजाने उनी भी ईद में घणन के बड़का दिना ने ना मामा भले ना अल्लाह ए मामा हुआ 700 सिलाई ईद में वरी जे 1200 सिलाई दियो उन के वरी दे न बड़को मामा चाय अरे वने मामा चाय का पुत्र न तो नो नहीं चाय मामा नहीं चाय बाबा वने यार खुदा मामा चाय मामा नहीं चले अरे चाय मामा बाहर का लगा चाय अब चाय खड़िया पियो और भाई चले मडी थी आऊं असा दा खुदा जी का मार पता ही लगो तने धक्को तने लगो
उत पाए दे फुट तो वरी चोंदो चाहे चाय खत्म अला मामा मामा बढ़िया मामा चाय अला भली मामा कहाँ है मामा 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 चाय संगत अस्सलाम वालेकुम मां तव्हांजो मासाद खीरो अॼु मां पंहिंजी टीम समेत पंहिंजे ठुल में मौजूदु आहियूं यूट्यूब जी रिकॉर्डिंग जे लाइ सो ही तव्हां वीडियो ॾिठो चरे वारो जेको चए थो मामा चांहि चांहि इहो असांजे ठुल जो तमामु सीनियर अदाकार स्टेट ड्रामनि जे दौर जो नसरुल्ला आबादी साहब ही वरी अॼु नओं चहिरो तव्हां ॾिसो हूंदो असां सां गुलाबी खान हे बि असांजे ठुल जो आहे पहिरियों ई वीडियो मूंसां गॾु कयो अथई तमामु प्यारी शख़्सियत आहे गुलाबी ॿियो ख़ैर आहे अमुना मज़ो आयो दिल जाए हा मज़ो भलो आयो सफ़ा है न चांहि जो बिल बि भरियो थी चाय जो बिल भी भरियो समोसा भी खाराया थी समोसा भी खारायो मन वरी डबल चांहि भी पियाए थो डबल चाय भी पिया केक घणा खाधा कार में 600 जो तेल भी विझाए ॾिने अच्छा सो जो ऐं गुलाबी ताड़ी गुलाबी ताड़ी दोस्तों ही मूंसां शादो मां गॾु आहे ऐं असांजो कैमरामैन जेको असांखे रिकॉर्ड करे थो अख़्तियार अली दायो अल्लाह ताला खे ख़ुशि आबाद रखे शागिर्द आहे मुंहिंजो सो ही हिकिड़ो फनी वीडियो ठाहींदा आहियूं तव्हांखे ख़बर आहे त सभिनी दोस्तनि जी राय हूंदी आहे त मतिलबु मज़ा ई आइटम हुजनि उहे बहितर हूंदा आहिनि तो हिन वीडियो जे ज़रिए मां इहो तव्हांखे बार बार पैगाम ॾींदो आहियां त तव्हां कमेंट कंदा कयो त कहिड़े क़िस्म जा वीडियो ठाहियूं या कंहिं दोस्त खे मुंहिंजो नंबर खपे त हीअ स्क्रीन ते ॾिनल जेको नंबर आहे इहो मुंहिंजो व्हाट्सएप नंबर आहे हिन ते राब्तो करे वधीक स्टोरियूं वधीक राय ॾेई सघो था आबादी साहब ईअं न हाँ सही बाकायदगी अॼोके वीडियो में मज़ो आयो बाकायदगी पत्थर मूंखे ओरिजिनल लॻो थी ॾिस असां ने किरदार में लई आले बाणे लगो त नसीब आ संगत जो जेको पत्थर तव्हां ॾिठो इहो बाक़ाइदा ओरिजिनल मूंखे लॻो आहे वॾी महिरबानी ख़ुशी जो आवाज़ हुजे संगत मां तव्हांजो मासाद खीरो हिन वक़्तु सखर मौजूदु आहे भाउ अरुण जे दुकान ते तमामु बहितरीनु दुकानु आहे हिते मोबाइल जो हर सामान जेको बि लाइटिंग वग़ैरह हुजे मतिलबु ज़बरदस्त हिते सहूलियत आहे सखर में अरुण भाउ एड्रेस तूं ॿुधाए न दोस्तनि खे घंटाघर बाबा हबीब टावर मार्केट घंटाघर वाह वाह असांजो हेॾो सही सखर जो ब्रांड अली हैदर साहब असां सां गॾु आहे माशाल्लाह सुहिणो लॻे या फिल्टर हेॾो आहे दोस्तों बस हिन वीडियो जे ज़रिए मुंहिंजो इतलाउ आहे सखर जॾहिं बि अचो घंटाघर अरुण भाउ वटि ज़रूरु अचिजो ऐं तमामु सुठियूं शयूं मिलंदियूं ऐं असांखे हिन जेका पावर बैग गिफ्ट कयो आहे असांखे हां बिल्कुल वॾी महिरबानी अरुण भाउ बड़को ज़रूरी आहे